अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊं आहियां जो पंहिंजो अली हसन चड्डड़ ऐं अवां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल ऐं फेसबुक पेज अली हसन चड्डड़ फैंस। दोस्तों अॼु ॻाल्हि कंदासीं ड्रामा सीरियल दौलाब जे ॿिएं स्पेल ते। त उन खां पहिरियां मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, कमेंट कयो ऐं दोस्तनि ताईं शेयर कयो। त दोस्तों अव्हांखे ख़बर आहे त ज़हर ज़िंदगी जेको ड्रामो पूरी दुनिया में मक़बूल थियो, पूरी दुनिया जा सिंधी जेके आहिनि उन्हनि खे शौक़ सां ॾिठो ऐं अव्हां चयो पिया त ज़हर ज़िंदगी सीज़न 2 अचे, पर ज़हर ज़िंदगी सीज़न 2 जी जॻह ते ड्रामो सीरियल दौलाब जेको आहे हिन वक़्तु रिकॉर्ड थी रहियो आहे। ड्रामा सीरियल दौलाब जो जेको पहिरियों स्पेल हुयो उहो मुकमल थी चुको हो, पर हाणे हुन जो ॿियों जेको स्पेल आहे उहो शुरू थींदो। उहो कॾहिं थींदो मां अव्हांखे इहो ॿुधाईंदुसि, पर इहो ॿुधाईंदो हलां त हीउ जेको ड्रामो आहे ड्रामा सीरियल दौलाब, उन जो डायरेक्टर जेको आहे फरज़ंद मलिक खजू सोई, जेको ज़हर ज़िंदगी जो डायरेक्टर हुयो, ऐं राइटर साईं नूर ज़हूर जेको ज़हर ज़िंदगी जो राइटर हुयो। उन खां अलावा हीउ जेको ड्रामो आहे साॻियो ई सिंध टीवी जो आहे ऐं सिंध टीवी ते रिलीज़ कयो वेंदो। हिन ड्रामे जो जेको ॿियों स्पेल आहे उन जी जेका रिकॉर्डिंग आहे उहा अनक़रीब शुरू थींदी। 19 तारीख़ ख़मीस जे ॾींहुं जेका आहे हिन जी रिकॉर्डिंग ॿिएं स्पेल जी रिकॉर्डिंग शुरू कई वेंदी। ड्रामा सीरियल दौलाब जे बारे में ॿुधाईंदो हलां त हीअ हिकु तमामु ज़बरदस्त कहाणी आहे। हीअ जेका कहाणी आहे, अॼु जो जेको ही माहौल आहे जिते मारो मारी आहे, जिते बद किरदारी आहे, जेको ही निज़ाम आहे हुनखे बिगाड़ियो वियो आहे, उन निज़ाम जे सुधारे जे लाइ कुझु माण्हू गॾु थियनि था ऐं हू हिन निज़ाम खे सुधारण जी कोशिशि कनि था। हीअ जेका वॾेराशाही आहे, हीअ जेका दहशतगर्दी आहे, हीअ जेका धाड़ेल जंहिंखे सिंध जो असांजो कल्चर न आहे पर सिंध जो कल्चर करे ॾिनो वियो आहे, धाड़ेल कल्चर, उनखे ख़तमु करण जे लाइ हीअ जेको ड्रामो आहे साईं नूर ज़हूर जी कलम हिकु तमामु ज़बरदस्त कलम हूंदी आहे। अव्हांखे ख़बर आहे त साईं नूर ज़हूर जी कलम सां कई जेके एक्टर आहिनि उहे मक़बूल विया आहिनि। ऐं मां हिन ड्रामे में हिकु नए कैरेक्टर में अचां थो। अव्हां मूंखे ज़हर ज़िंदगी में डॉक्टर जे कैरेक्टर में ॾिठो हुयो, पर हिन वक़्तु मां हिकु नए कैरेक्टर, हिकु सुठे कैरेक्टर में अचां थो ऐं इंशाअल्लाह हीअ जेको ड्रामो आहे, जेका टीम आहे, हीअ एॾी मक़बूल वेंदी छो त दौलाब ड्रामो रिकॉर्ड थियण खां पहिरें पंहिंजे कामयाबियुनि जा रिकॉर्ड टोड़े चुको आहे। हर दोस्त, हर माण्हू असां सां राब्ते में हूंदो आहे, उहो शिद्दत सां इंतज़ारु करे रहियो आहे त ड्रामो सीरियल दौलाब कॾहिं ईंदो। ऐं हीअ ॿियों स्पेल जेको आहे उहो रिकॉर्ड कयो वेंदो 19 तारीख़ खां। ई कुझु ॾींहं लॻंदा हीअ स्पेल मुकमल थियण खां पोइ हिन ड्रामे खे जेको आहे रिलीज़ कयो वेंदो। हिन जो प्रोमो जेको आहे उहो तयारु थिए पियो, हिन जो सॉन्ग जेको आहे उहो बि तयारु थिए पियो। खलील आरिफ सूमरो जो लिखियल ही सॉन्ग आहे ऐं हिन जो ड्रामे जो डायरेक्टर फरज़ंद मलिक खजू मुसलसल कराची में रहियो आहे, छो त हिन ड्रामे जे सॉन्ग जी रिकॉर्डिंग हुई, प्रोमो ठाहिण जी, ऐं पोइ दादू हलियो वियो ऐं कहाणी जेका आहे साईं नूर ज़हूर खां वसूल कई वई आहे। ज़बरदस्त नमूने हीअ जेको ड्रामो आहे हिन जा जेके ही स्पेल आहे उनखां वधीक बहितर थींदो पियो वञे ऐं मां उमेद कयां थो त हीअ ड्रामो जेको आहे हिन ॿियनि ड्रामनि जा बि रिकॉर्ड टोड़ींदो। उनखां अलावा मुंहिंजी जेका फिल्म आहे वेलकम टू मीरपुर माथेलो आहे, तमामु ज़बरदस्त ड्रामो आहे ऐं उन जा जेके 2 स्पेल आहिनि उन जूं क़िस्तां मुकमल थी चुकियूं आहिनि ऐं टियों स्पेल जेको आहे उहो रिकॉर्ड कयो पियो वियो, पर हुन जो बि मुकमल थी चुको आहे। उहो जल्द जेके क़िस्तूं आहिनि उहे रिलीज़ कयूं वेंदियूं ऐं ड्रामा सीरियल दौलाब हिकु तमामु ज़बरदस्त ड्रामो आहे। अव्हां ॾिसंदव अव्हांखे ॿिया जेके ड्रामा आहिनि उहे विसरी वेंदा। ड्रामा सीरियल दौलाब जी कहाणी जेका आहे एॾी हाई लेवल जी कहाणी आहे,
उन जा करेक्टर जेके आहिनि उहे एॾा ज़बरदस्त करेक्टर आहिनि। निसार शाह आहे, आज़म मेंगल आहे, जावेद अबड़ो, आशिक़ अली ऐं मां आहियां। उन खां पोइ अब्दुल्ला चांडियो आहे, बासित जतोई आहे, लालू पिताफ़ी। उन खां अलावा खोड़ सारा गुलाम हैदर, गुल हसन सोमरो ऐं ॿिया जेके तमामु ज़बरदस्त एक्टर आहिनि। ख़ुदि फर्ज़ंद मलिक आहे, यासीन बोज़दार आहे, उन खां पोइ ॿिया दोस्त खोड़ सारा दोस्त आहिनि जेके हिन ड्रामे में आहिनि। ऐं इनशाला ही ड्रामो अव्हांखे तमामु घणो पसंदि ईंदो। ऐं ही ड्रामे जो जेको स्पेल ॿियों स्पेल आहे उहो जल्द रिकॉर्ड कयो वेंदो। सभिनी दोस्तनि जूं जेके किस्ता आहिनि उहे रिकॉर्ड थींदियूं ऐं पोइ ऑन एयर कयो वेंदो। ऐं उन खां पोइ ही ड्रामो जेको आहे पूरी दुनिया में ज़हर ज़िंदगी वांगुरु मक़बूल थींदो, छो जो हिन ते महिनत ज़हर ज़िंदगी खां बि वधीक कई पई वञे। ॾींहुं राति डायरेक्टर जेको आहे इन ते महिनत करे पियो। ऐं अहिड़ियूं वीडियोज़ ॾिसण लाइ मुंहिंजे इन चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, कमेंट कयो ऐं दोस्तनि ताईं शेयर कयो। इन ते पंहिंजी अली हसन चड्ढड़ खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।